बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, तव्हां सम्झो था त पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार तमाम चालाकी अटकल सां सिंधियुनि खां पंहिंजो तारीख़ी मादरे वतन सिंध खसण लाइ अहिड़ी गैर महसूसाती तरीक़े सां चालू कनि था, अटकलूं हलाइनि था जो असांखे ख़बर नथी पए। असांजे पेरनि जे हेठां ज़मीन सिरकंदी वञे पई ऐं असांजो क़ौमी वजूद सोढ़ो थींदो वञे पियो। ऐं तव्हां ॾिसो था त ही जेको बि क़ौमूं पंहिंजी ॿोली, पंहिंजे सक़ाफ़ती सुञाणप ऐं पंहिंजे तारीख़ी रीतियुनि रस्मुनि खां सवाइ जेको क़ौमुनि जो बुनियादु आहे उहो आहे वतन, मादरे वतन। जेकॾहिं क़ौम लैंडलेस थी वञे, उनजो वतन न हुजे, सिंधी त हिंदुस्तान में बि ॻाल्हाई वञे थी, सिंधी अमेरिका में बि ॻाल्हाई वञे थी, सॼी दुनिया में सिंधी ॻाल्हाइण वारा वेठा आहिनि, पर क़ौम तॾहिं आहियूं जॾहिं असांजो वतन असां सां आहे। त हुननि शुरू खां वठी जेका चालाकी कई आहे, धारी आबादकारी खां वठी 1947 खां वठी जेका सिंध जे ख़िलाफ़ हिननि पंहिंजी साज़िश लागू कई आहे, उन साज़िश जो ख़ात्मो अञा ताईं नथो थिए, मुसलसिल उन में इज़ाफ़ो थिए पियो। हे अफ़गानी यलगार तव्हांखे ख़बर आहे कहिड़े तरीक़े सां सिंध में आबाद थिए पई, जो थरपारकर जे डेज़र्ट में बि अफ़गानी वेठा आहिनि, कोस्तान में वेठा आहिनि, शहर जे हर नंढे वॾे चौक ते वेठा आहिनि। ऐं उन खां पोइ असांजी सक़ाफ़ती ऐं तहज़ीबी सुञाणप गुम करण लाइ असांजा जेके तारीख़ी माॻ आहिनि उन ते बेध्यानी आहे। सरकार को बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे, उन्हनि खे डेवलप करण लाइ तयारु न आहे। इवन मोहन जे दड़े जी तव्हां हालत ॾिसी वठो, जेको सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो अचरज जहिड़ो मिसाल आहे, सिंधियुनि जो बुनियादु ऐं सुञाणप आहे, उनखे जे तबाही ऐं बर्बादी ते पुॼाए छॾियो अथनि। त बाक़ी ही किला बिला, ही रनी कोट खां वठी हैदराबाद जो पको किलो, ही कोडे जी किलो, ही सभु जेके मकली जा कब्रिस्तान, उहे कहिड़े हुन में हिननि जे साम्हूं अचनि था। हाणे हिकिड़ो तारीख़ी माॻ जेको आहे कारूंझर जीअं चयो वेंदो आहे त सिंध जो कंध आहे। कारूंझर खे कटणु माना सिंध जे कंध खे कपे फिटो करणु। त हाणे तव्हां ॾिसो था त हिन जो हिर्स हवस इन हद ताईं पहुतो आहे जो असांजा ई तारीख़ी माॻ बि हिननि जे सौदे ऐं वापार जी ऐं हुन शैतानी खां आज़ादु कोन्हनि। ऐं आस पास तमामु नंगर पार्कर ज़िले में पहिरीं ग्रेनाइट वग़ैरह जे नाले में हिननि जेके बि खोटायूं कयूं, पथर कटियूं, एक्सीवेटर हलनि पिया, नंढा नंढा ब्लास्ट कनि पिया, उन में मां हिननि खां पुछणु चाहियां थो त सिंधी हिन में केतिरा ई माइंस वारा आहिनि, सिंधी जिन खे तव्हां लीज़ूं ॾिनियूं आहिनि? अलाए केरु केरु भलाऊं आहिनि, को अफ़गानिस्तान जो, को पंजाब जो, को पश्तूनख्वा जो, को अलाए जे कहिड़ी दुनिया जो माण्हू उते वेठा था ग्रेनाइट कढनि ऐं खपाइनि। थियण त ईअं खपे हा त सिंध सरकार जे कोई मक़ामी माण्हुनि खे ॾे हा, उन जा ठीका चाइना किले जा, इन्हनि जा कोयले जा, या पब्लिक ऐं प्राइवेट पार्टनरशिप जे ज़रिए जेके मक़ामी माण्हू आहिनि ॻोठाणा, उन्हनि जो हिसो तय थिए हा त क़ौम में तरक़ी खुशहाली अचे। जिथे जिथे इहे निकिरनि था कुदरती वसीला, माण्हुनि जा खाता रद्द करे पहिरीं त कनि था ज़मीनुनि ते कब्ज़ो, ऐं उन खां पोइ ही आणनि था पंहिंजा ठेकेदार माफ़िया, उन में ही कंहिंजो 25%, कंहिंजो 40%, ईअं हिननि जा हिसाबतियूं तय आहिनि। ऐं सिंध जो वजूद जेको आहे उहो मिसाजंदो वञे पियो। अॻमें तव्हांखे यादि आहे त जॾहिं हिननि अहिड़े क़िस्म जो ऐलान कयो त तरक़ी पसंद पार्टी उन ख़िलाफ़ एहजाज कयो ऐं दॿा ऐं प्रेशर जे करे ई पोइ हिते मोटिया। हाणे वरी ख़ामोश तरीक़े सां हिननि जेको इहो ऐलान करे छॾियो त बाबा 31 तारीख़ आहे, टेंडर अचो, टेंडर भरियो ऐं विकिरो, सिंध जे कारूंझर जो विकिरो आम आहे। ऐं काल्ह असां हिन खे जॾहिं ॾिठोसीं, असांजी नज़र में आयो, असां 31 जुलाई ते जंहिं ॾींहुं टेंडर थींदो उन ॾींहुं DG ऑफिस, जंहिं ऑफिस में टेंडर कॉल कया वेंदा, उन ऑफिस जो घेरो करे धरनूं हणी ऐं हर क़िस्म जे ठेकेदारनि जो घेराव जलाव करे उन्हनि खे भॼाइणो आहे त को बि ठेकेदार जेको आहे उहो ऑफिस में दाख़िल न थी सघे, ऑफिस जा दरवाज़ा बंदि हुजनि ऐं इहो टेंडर थियण न ॾिबा। पोइ वरी राति जेको वज़ीर साहिब आहे सक़ाफ़त खाते जो, उन चयो आहे त भई असां जेको आहे इहो
और सरकार तो बिलाल भुट्टे नोटिस वरतो फलानो वरतो असां टेंडर कैंसिल करूं था कारूंजर कीअं विकिणंदासीं त बाबा टेंडर कढण वक़्तु तव्हांखे शर्म न थे आयो ही सिंधी शौर जो हिकिड़ो शानदार मिसाल आहे जो माण्हू तव्हांखे हया शर्म ॾियारियो तव्हां मोट खाओ पिया पर यादि रखो सिंधी इहा हिकिड़े वज़ीर जो ज़ाती ख़्याल आहे शौहरत जो अञा ताईं ऑफिशियल नोटिफिकेशन कोन आयो आहे सिंध हुकूमत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी करे त इहे जेके टेंडर ऐलान कया विया आहिनि इहे कैंसिल आहिनि इहे कोन थींदा कारूंजर कुझु कोन थींदो कारूंजर जो विकिरो कारूंजर रामसर साइट वर्ल्ड हेरिटेज जो हिसो हुजणु खपे शर्म नथो अचे तव्हांखे त तव्हां हिते पिकनिक पॉइंटूं ठाहियो तव्हां हिते डेवलपमेंट कयो आबादियूं ठाहियो पार्क ठाहियो ॿारनि जा रांदि जा प्ले मैदान प्ले ग्राउंड ठाहियो त पाकिस्तान सॼे जा जेके माण्हू अचनि घुमण हिते नॉर्दर्न एरिया में था वञनि मरी था वञनि अयूबिया था वञनि नॉर्दर्न एरियाज़ में था वञनि त सवाद था वञनि त जेकॾहिं हिन थर जी सरज़मीन खे एॾी शानदार कारूंजर खे जे उन बुनियाद ते ही टूरिज़म डिपार्टमेंट ऐं कल्चरल डिपार्टमेंट जेको आहे इन तरह सां जे डेवलप कनि त न रुगो हिते ऐं सिंध जा माण्हू सॼे पाकिस्तान एशिया जा माण्हू पर यूरोप अमेरिका जा माण्हू बि इते अचनि पिकनिकूं करण त जेतिरो ई असांजो वतन खपाए रेवेन्यू जनरेट कंदा इन खां वधीक ही टूरिज़म जी शिकिल में ही उन खां वधीक हर साल पैसा कमाए सघंदा पर ही बदबख्त हुक्मरान आहिनि हिर्स ऐं हवस में वरतल आहिनि हबच में वरतल आहिनि हिननि खे सवाइ सिंध जो हिसो पतियूं करे ऐं सिंध खे तबाही बर्बाद करण खां ॿियो को ठीको कोन्हे ॾिसो था त बैरिया टाउन आहे बैरिया टाउन जे ज़रिए कराची खां पोइ हाणे कोस्तान में हितां सुपरावे खां शुरू थिया आहिनि वञी सेवण खां कढंदा रस्ता त तव्हां ॾिसो था त सभु जेके केतिरा तव्हांजा ई तारीख़ जा जबल आहिनि भॻो टोड़ो ऐं हिन सॼे कोस्तान जी वैली में केतिरा जेके साइट आहिनि उन्हनि सभिनी खे तहस नहस करे बिल्डोज़र हणी ऐं हिते ह्यूमन सेटलमेंट जा जेके से आसार कनि पिया जंहिंमें धारिया आबाद थींदा ऐं धारियुनि जी आबादी में असां सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदासीं असांजो वजूद ॻोल्हे कोन लभंदो ऐं सिंधियुनि जे पेरनि जे हेठां ज़मीन सोढ़ी कई पई वञे कहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान जी अॻी हुकूमत तालिबान खे हिते आंदो ऐं मौजूदा हुकूमत उन्हनि खे हिन सॼे कोस्तान जे इलाइक़े में कराची आसपास जे इलाइक़े में सस्ते अघ ते ज़मीनूं ॾेई पंहिंजे दलालनि जे ज़रिए उन्हनि जी आबाद पिया कनि चौक चौक ते मदरसा ठहनि पिया जंहिंजे करे मालूमात इहा अचे पई त दाइश जहिड़ियूं तंज़ीमूं उन्हनि बि हिते पंहिंजा सेल ठाहे वरिता आहिनि जेकॾहिं वाक़ई हक़ीक़त ईअं आहे त पोइ सिंधी माण्हुनि जो पंहिंजे वतन जी मालिकी करणु ॾुखियो थी पवंदो इन करे सिंध जा नौजवानो गैरतमंदो शौर वारा जागो ऐं सिंध खे पंहिंजे दोस्ती ऐं दुश्मनी जो महवर ठाहियो तव्हां सिंध खे महवर नथा ठाहियो त सिंध जो दुश्मन केरु आहे अञा ताईं तव्हां फिज़ूल क़िस्म जी फिलासफ़ी में भाता पिया पंजाब असांजो दुश्मन ऐं फलाणो ख़ान पंजाब जो दुश्मन आहे इस्टेब्लिशमेंट जो दुश्मन आहे इन करे असीं हुन जा वंगारी आहियूं यार आहियूं महिरबानी करे कूड़े फ़लसफ़े मां निकिरो सिंध खे फोकस कयो सिंध असांजी माउ आहे जेको सिंध जो दुश्मन उहो असांजो दुश्मन जेको सिंध जो दोस्त उहो असांजो दोस्त इहो मामूली फ़लसफ़ो आहे जंहिं ॾींहुं तव्हां इहा सम्झी वेंदव त तव्हांजी अखियुनि मां धुंध ख़तम थी वेंदी कारा चश्मा लही वेंदा तव्हां सिंध जा हिकिड़ा मुहिब वतन हिकिड़ा बहादुर हिकिड़ा इनकलाबी हिकिड़ा गैरतमंद मुआफ़िज़ थी पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करे सघंदो ऐं ईंदड़ नसलनि खे सिंध महफ़ूज़ मुंतक़िल करे सघंदो इन करे यादि रखो त 31 तारीख़ जो इंतज़ारु रखो जेकॾहिं हुकुम जा वाज़े ऐलान नथा अचनि त पाण 31 तारीख़ कराची में गॾु थींदासीं इन मिनरल ऐं माइंस जे आफ़ीस जे आॾो गॾु थींदासीं ऐं हिननि जी इहा सिंध विकिरे जी जेका बि शरारत उनखे नाकाम कंदासीं तव्हांजी महिरबानी सिंध ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद